अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम द मिरर में अवां खे भलीकार आऊं आहियां अवां जी मेज़बान रोशनी मेमण। नाज़रीन, अॼु असीं पंहिंजे प्रोग्राम में हैदराबाद जे शहरी इलाइक़नि जी तरक़ीअ जे नाले ते ठहियल हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी जो ज़िक्र कंदासीं ऐं अवां खे ॿुधाईंदासीं त हीअ अथॉरिटी कीअं करप्शन, बदइंतज़ामी ऐं सियासी मुदाख़लत सबबि तबाही कंदी हिते पहुची वई आहे। अॼोके प्रोग्राम में इहे तफ़सील बि शामिल कंदासीं त हिन अथॉरिटी हेल ताईं मजमूई तौरु केतिरियूं हाउसिंग स्कीमूं आंदियूं आहिनि ऐं उन्हनि स्कीमुनि मां केतिरियूं मुकमल थियूं आहिनि ऐं केतिरनि स्कीमुनि जे प्लॉट्स ते कब्ज़ा थी चुका आहिनि। नाज़रीन खे इहो बि तफ़सील सां ॿुधाईंदासीं त हैदराबाद जे शहरी इलाइक़नि खे तरक़ी वठाइण जे नाले ते ठहियल इदारो हैदराबाद खे तरक़ी वठाइण त परे जी ॻाल्हि, पर हिन वक़्त ताईं पंहिंजनि मुलाज़िमनि खे पघारूं ऐं पेंशन ॾियण खां बि क़ासिर आहे। अॼु असां हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी जे तबाहीअ वारे मामले जे समूरनि रुखनि जो जाइज़ो वठंदासीं ऐं इहो सम्झण जी कोशिशि कंदासीं त जेकॾहिं इहे अथॉरिटियूं कंहिं कम जूं न हुयूं ऐं पोइ आख़िर हुकूमत इहे क़ाइमु छो कयूं, छो मुलाज़िमनि जी लोध भर्ती करे क़ौमी ख़ज़ाने खे नुक़सानु पहुचायो वियो। हैदराबाद जे शहरी इलाइक़नि जी तरक़ीअ जे नाले ते ठाहियल हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी सख़्त माली बहिरान जो शिकार। 1976 में क़ाइमु कयल इदारे खे करप्शन, बदइंतज़ामी ऐं मुलाज़िमनि जी लोध तबाह करे छॾियो। अथॉरिटी पघारुनि ऐं पेंशन ॾियण खां बि लाचार। SDA सिंध हुकूमत खां 50 करोड़ रुपया ग्रांट घुरी वरिती, पर फंड अञा ताईं न मिली सघिया। सिंध काबीना खे नए सिर समरी उमाणी वेंदी। SDA 1979 खां हेल ताईं मजमूई तौरु 12 हाउसिंग स्कीमूं आंदियूं। 2564 एकड़नि ते ॿधल स्कीमुनि जे प्लॉट्स ते बि कब्ज़ा थी विया। हैदराबाद जी तरक़ीअ जे नाले ते ठाहियल अथॉरिटी साल 2009 खां पोइ का बि हाउसिंग स्कीम न आई। आख़िरी हाउसिंग स्कीम गुलिस्तान सरमस्त बि मसइलनि जो शिकार। इदारो माली बहिरान सबबि जनवरी खां हेल ताईं मुलाज़िमनि खे पघारूं न ॾेई सघियो। अक्टूबर 2023 खां रिटायर्ड मुलाज़िमनि खे पेंशन बि न मिली सघी। 27 एकड़नि वारे नॉर्थ कासमाबाद रिहाइशी स्कीम जे प्लॉट्स ते बि मुख़्तलिफ़ माण्हुनि जा कब्ज़ा थियल, प्लाटनि जा असली मालिक दरबदर। हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी में सियासी बुनियादुनि ते घुर्ज खां वधीक 900 जे लॻभॻि पोस्टूं मंज़ूर थियल। 351 माण्हू हिन वक़्तु कमु कनि पिया, बाक़ी पोस्टूं ख़ाली पयल। हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी में सियासी बुनियादुनि ते इज़ाफ़ी भर्तियूं ऐं तरक़ियूं थियूं। सियासी मुदाख़लत इदारे खे तबाह करे छॾियो। हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी जी गवर्निंग बॉडी जी नई सिर जोड़ जक न थी सघी। प्राइवेट मेंबर्स जो मुद्दो बि पूरो थी वियो। इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल लाइ असांखे स्टूडियो में ज्वाइन कयो आहे KTN न्यूज़ जे सीनियर रिपोर्टर सगीर चांडियो। वॾी महिरबानी सगीर। सगीर, जीअं असां गुज़िरियल प्रोग्राम में लाड़काणे डेवलपमेंट अथॉरिटी जे तबाहीअ जो ज़िक्र कयो हो, लॻभॻि साॻी सूरत हाल हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी जी बि नज़र अचे थी। छा इहे अथॉरिटीज़ रुगो करप्शन, बदइंतज़ामी ऐं मुलाज़िमनि जी लोध भर्ती करे माल मेड़ण लाइ ठाहियूं वयूं आहिनि? वॾी महिरबानी रोशनी। सिंध में जेके मुख़्तलिफ़ डेवलपमेंट अथॉरिटियूं ठहियल आहिनि ऐं इहे डेवलपमेंट अथॉरिटियुनि में जेके आहिनि उहे करप्शन जा वॾा दास्तान जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। गुज़िरियल जेको प्रोग्राम कयोसीं असीं लाड़काणे डेवलपमेंट अथॉरिटी में, उहो सॼी जेका उहो नाज़रीन खे असीं ॿुधायो उनजी सॼी सूरत हाल त लाड़काणे डेवलपमेंट अथॉरिटी जे मक़सद लाइ ठाही वई हुई, उहो मक़सद बि हासिलु न थी सघियो। ईअं ई जेका हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी जी साॻी सूरत हाल आहे। सेवन डेवलपमेंट अथॉरिटी में बि जेका उहा साॻी जेका ग्रांट ते हले पई। कराची डेवलपमेंट अथॉरिटी जी बि साॻी सूरत हाल आहे। मलेर डेवलपमेंट अथॉरिटी हुजे या लियारी डेवलपमेंट अथॉरिटी हुजे, समूरियूं जेके तरक़ी जे नाले ते ही डेवलपमेंट अथॉरिटीज़ क़ाइमु थियल आहिनि, इन्हनि में रुगो मुलाज़िमनि जी लोध जेका उहा भर्ती कई वई आहे। गैर क़ानूनी तौर ते उन्हनि खे मुलाज़िमनि खे भर्ती कयो वियो आहे। सियासी बुनियादनि ते इहे भर्तियूं थियूं आहिनि ऐं उहे गैर क़ानूनी तौर ते उन्हनि खे वरी तरक़ियूं बि ॾिनियूं वयूं आहिनि। इन करे जेके इहे इदारा ठाहिया विया आहिनि, उहे इदारा पंहिंजा मक़सद हासिल करण में नाकाम नज़र अचनि पिया। जीअं तव्हां ॿुधायो पंहिंजे नाज़रीन खे त लाड़काणे डेवलपमेंट अथॉरिटी उन जो जेको मिसाल मौजूदु आहे त लाड़काणे डेवलपमेंट अथॉरिटी खे सिंध हुकूमत खे आख़िर ख़तमु करिणो पियो त इहा कंहिं न कम जी रही, छाकाणि जो उते जेके सियासी बुनियादनि ते लाड़काणे डेवलपमेंट अथॉरिटी जेका ठही, उते 1 एकड़ बि सिंध हुकूमत उनखे न ॾिनो ऐं 61 करोड़ रुपया जेके आहिनि उहे हुकूमत जा ज़ाया थी विया।
ईअं ई हाणे जेका उहा हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी जी बि साॻी सूरत हाल आहे, उहा बि माली बहिरान जो शिकार आहे। सेवन डेवलपमेंट अथॉरिटी बि माली बहिरान जो शिकार आहे। कराची डेवलपमेंट अथॉरिटी बि जेका उहा माली बहिरान जो शिकार आहे। इदारा हथ वठी जेके आहिनि उहे तबाह कया विया आहिनि। उनजो इहो ई रीज़न आहे त उते बद इंतिज़ामी, करप्शन, मुलाज़िमनि जी जेका लोध भर्ती थियल आहे, इन करे इहे अथॉरिटियूं जेके आहिनि पंहिंजे मुलाज़िमनि खे तरक़ी करण बजाए शहरनि जी, पर उहो पंहिंजे मुलाज़िमनि खे पघारूं बि जेके आहिनि उहे कोन पिया ॾेई सघनि। जी सही। अच्छा सकीर, इहो ॿुधाइजो त हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी कॾहिं ठही ऐं हीअ अथॉरिटी जोड़ण जो मक़सदु छा हो ऐं हेल ताईं हिन अथॉरिटी जी मजमूई कारकर्दगी कहिड़ी रही आहे? हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी जेका आहे उहो हैदराबाद जे शहरी इलाइक़नि में तरक़ी जे नाले ते ही अथॉरिटी ठाही वई। हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी जेका आहे उहा 1976 में ठाही वई। उनजी जेका पहिरीं स्कीम आहे कासमाबाद फेज़ 1, उहो 1979 में जेका आहे उहा हिननि शुरू कई। हाउसिंग अथॉरिटी उहा 80 एकड़नि ते हुई। उन जा 1016 प्लाट जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ माण्हुनि खे सस्ते अघनि ते अलाट कया विया। पर ही डेवलपमेंट अथॉरिटी जो बि जेको उहो साॻियो ई हाल आहे ऐं उन डेवलपमेंट अथॉरिटी जो जेको मक़सदु हुयो उहो मक़सदु हासिलु न थी सघियो आहे। ही बि जेका आहे डेवलपमेंट अथॉरिटी माली बहिरान जो शिकार थी वई आहे। डेवलपमेंट अथॉरिटी वटि हिन वक़्तु पंहिंजे मुलाज़िमनि लाइ पघारनि ऐं पेंशन लाइ पैसा ई न रहिया आहिनि ऐं हिननि जेका न इन्हनि जो जेको सॼो पर्पज़ जे मक़सद लाइ ठहियो त उहा मक़सदु पंहिंजा हासिल ई न पई करे। गुज़िरियल 15 सालनि खां हीउ इदारो ईअं चई सघिजे थो त हीउ नॉन फंक्शनल आहे ऐं मुलाज़िम जेके हिन में भर्ती थियल आहिनि तक़रीबन 350 जे लॻभॻि, उहो बि उन्हनि ते बोझ बणिजी विया आहिनि। त हीउ इदारो पंहिंजे बि मुलाज़िमनि खे पघारूं कोन पियो ॾे, पेंशन न पियो ॾे। वजह सिर्फ़ु इहा आहे त उते इन डेवलपमेंट अथॉरिटी में जेके आहिनि उहे सियासी बुनियादनि ते भर्तियूं थियनि थियूं, उते तरक़ियूं थियनि थियूं, फंड्स जो ग़लति इस्तेमालु थिए थो। इन करे इहे डेवलपमेंट अथॉरिटी जेका आहिनि उहे माली बहिरान जो शिकार थियनि पियूं। हीअ जेका हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी आहे हिन वक़्तु सख़्तु माली बहिरान जो शिकार आहे ऐं इन्हनि पंहिंजे मुलाज़िमनि खे पघारूं ॾियण जे लाइ सिंध हुकूमत खां हाणे ग्रांट घुरी आहे। मतिलबु उन्हनि ख़ैरात हिकिड़ी घुरी आहे त असांखे ॾियो तव्हां ग्रांट, त हीअ असां पंहिंजे मुलाज़िमनि खे पघारूं ॾियूं, पेंशन ॾियूं, जेके उन्हनि जा ड्यूज़ रहियल आहिनि उहे असीं क्लियर कयूं। त सिंध हुकूमत अञा ताईं उन्हनि खे ग्रांट जेका आहे उहा अदा नाहे कई। निगरान हुकूमत इहा ग्रांट जी मंज़ूरी ॾिनी हुई त 50 करोड़ रुपया हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी खे ग्रांट ॾिनी वञे त जीअं हू पंहिंजे मुलाज़िमनि जूं जेके आहिनि उहे रहतूं क्लियर कयूं वञनि। पर जीअं ई हाणे चूंडियल हुकूमत आई त उन्हनि थोरो एतिराज़ु कयो आहे, जंहिंखां पोइ हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी खे हाणे उन्हनि जे अख़्तियारियूं जेके आहिनि उहे नएसर जेके आहिनि समरी मोकिलींदा त हीअ मुलाज़िमनि जेके असांजो इदारो जेको आहे माली बहिरान जो शिकार आहे। तंहिं करे जेके मुलाज़िमनि जूं पघारूं जेके रहियल आहिनि या उन्हनि जूं जेके पेंशन जे मद में जेके रहतूं आहिनि उन्हनि जी अदायगी जे लाइ असांखे ग्रांट ॾिनी वञे। त हीउ चवण जो मक़सदु इहो आहे त डेवलपमेंट अथॉरिटियूं जेके आहिनि उहे पंहिंजे मुलाज़िमनि खे पघारूं बि कोन था ॾेई सघनि ऐं पोइ इहे इदारा जेके आहिनि उहे ठाहिया छो विया आहिनि जेके पंहिंजे मुलाज़िमनि खे ई पघारूं कोन पिया ॾियनि ऐं उहो ई सिंध हुकूमत उन्हनि जे लाइ इहो ख़ैरात ॾे। त इहे डेवलपमेंट अथॉरिटियूं जेके आहिनि मुंहिंजे ख़्याल में त इहे बंदि करणु घुरिजनि, छाकाणि जो इहे सिंध हुकूमत ते हाणे बोझ बणिजी वियूं आहिनि। अच्छा सकीर, इहो ॿुधाइजो त हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी हिन वक़्तु केतिरे माली बहिरान जो शिकार आहे ऐं माली बहिरान सबबि अथॉरिटी कहिड़ियुनि मुश्किलातुनि खे मुंहुं पई ॾे? सिंध डेवलपमेंट अथॉरिटी जेका आहे हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी, उते हिकु त जेके आहिनि इज़ाफ़ी पोस्टूं मौजूदु आहिनि। मुख़्तलिफ़ माण्हुनि खे नवाज़ण जे लाइ 20 ग्रेड जो 1-2 पोस्टूं मौजूदु आहिनि। उन खां अलावा 19 ग्रेड जूं जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ कामरनि खे नवाज़ण जे लाइ उहे जेके आहिनि उन्हनि इहे जेके पोस्टूं आहिनि उहे इज़ाफ़ी जेके आहिनि उहे उते मंज़ूरु थियल आहिनि। त उन में जीअं हाणे सॼी हिननि जी जेका गवर्निंग बॉडी आहे या उन में जेके मंज़ूरु थियल जेके पोस्टूं आहिनि उहे इज़ाफ़ी आहिनि। उनखां अलावा हाणे जीअं तव्हांखे मां ॿुधाईंदुसि त उते जेको हाणे 20 ग्रेड जो चीफ टाउन प्लानर जेको शहरी इलाइक़नि जी रिथाबंदी कंदो आहे उनजो वरी अलॻि सां हिकिड़ो आहे पोस्ट मंज़ूरु थियल आहे। ईअं ई मुख़्तलिफ़ ऑफिसरनि खे नवाज़ण जे लाइ 19 ग्रेड जूं इज़ाफ़ी पोस्टूं मौजूदु आहिनि। हाणे उनमें एडिशनल डायरेक्टर अकाउंट्स आहे,
वरी एडिशनल डायरेक्टर फाइनेंस, वरी बजट, एडिशनल डायरेक्टर ऑडिट, वरी सेक्रेटरी, एडिशनल सेक्रेटरी, तमामु इज़ाफ़ी जेके आहिनि उहे पोस्टूं मंज़ूर थियल आहिनि ऐं उन्हनि जो कमु ज़ीरो हुजे थो, उन्हनि जी का बि कारकर्दगी जेका उहा नज़र नथी अचे। हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी जेका आहे हिन वक़्तु सख़्तु माली बहरान जो शिकार आहे। तक़रीबन मुलाज़िमनि जूं जेके आहिनि उहे 50 करोड़ जे लॻभॻि जेके आहिनि उहे रहतियूं थी वियूं आहिनि ऐं पंहिंजे मुलाज़िमनि खे पघारूं बि जेके आहिनि उहे कोन पिया ॾेई सघनि। त ही डेवलपमेंट अथॉरिटी जेका आहे उन्हनि खे जेका इहा घुरिजे हा त ही हाउसिंग स्कीमूं जेके आहिनि उहे आणनि हा ऐं सस्ते अघ ते जेके उन्हनि वटि जेके ज़मीनूं मौजूदु आहिनि त उन्हनि जी जेका आहिनि बाक़ाइदे सां उन्हनि जूं स्कीमूं आंदियूं वञनि आराइशी ऐं उहो सस्ता प्लाट जेके आहिनि मुख़्तलिफ़ शहरनि खे ॾियनि हा। ऐं असल में उते बद इंतिज़ामी आहे ऐं सहूलियतनि जी अणाहठ आहे, इन करे न उते हाउसिंग जेके डेवलपमेंट अथॉरिटियूं या हाउसिंग स्कीमूं जेके ठहियल आहिनि उन्हनि जो का बि प्रॉपर नमूने सां सही नमूने सां कमु उते न पियो थिए। इन करे ही इदारा तबाह पिया थियनि ऐं जेके हाउसिंग जेके स्कीमूं आहिनि उहे बि जेके आहिनि जिते उते माण्हुनि जा प्लाट आहिनि उहे बि विकिरो करे हलिया विया आहिनि। जी सही। अच्छा सकीर, जीअं अवां ॿुधायो त SDA में हिन वक़्तु पंहिंजे मुलाज़िमनि खे पघारूं ऐं पेंशन ॾियण खां बि क़ासिर आहे। जेका अथॉरिटी पंहिंजा मुलाज़िम नथी हलाए सघे उहा शहर जी तरक़ीअ लाइ कहिड़ो कमु कंदी? ॾिसो, शहर जी तरक़ी जे लाइ हिन को कमु जेको आहे हिन वक़्तु ताईं हिन जो जामे नज़र न पियो अचे। सही। ऐं 15 सालनि जी कारकर्दगी जेका आहे उहा असीं आवाम जे साम्हूं रखूं पिया त आख़िरी जेका हिननि जी गुलिस्तान सरमस्त अगस्त 2009 में हिननि आख़िरी हिकिड़ी स्कीम आंदी हुई जेका तक़रीबन 2000 एकड़नि ते हुई। 2000 एकड़नि ते सभ खां वॾी इहा स्कीम हुई हिननि जी। 31,000 हिननि जा प्लाट्स जेके आहिनि उहे इन्हनि सस्ते अघ ते विकिरो कया। पर 2009 खां वठी जेका हीअ अथॉरिटी ठहियल आहे तक़रीबन 15 साल जेके आहिनि उहे इनखे थी विया आहिनि इन डेवलपमेंट स्कीम खे। हिन वक़्तु ताईं उन में मसइला जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि ऐं उते कंहिं बि क़िस्म जी का डेवलपमेंट जेका आहे उहा नज़र न पई अचे। अञा ताईं उन्हनि जा जेकी 2800 जे लॻभॻि जेके आहिनि उहे ख़ाली प्लाट्स जेके आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि। सही। ऐं उन्हनि जी क़ुरानदाज़ी जेका उहा अञा ताईं न थी सघी आहे। 15 सालनि खां का बि नई जेका आहे उहा हाउसिंग स्कीम हिन HDA वारे इदारे जेको आहे उहा नाहे आंदी। त ही असल में ही जेको इदारो आहे उहो हथु वठी तबाह कयो पियो वञे। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त HDA में जेकी कमु कंदड़ मुलाज़िम आहिनि उन्हनि मुलाज़िमनि जे लाइ हिननि खे माहवार 3 करोड़ रुपया जेके आहिनि उहे घुर्बल हुजनि था। त जेके उन्हनि में इज़ाफ़ी भर्तियूं थियल आहिनि त उनखे 3 करोड़ रुपया रुगो माहवार पघारनि में वञनि था। उनखां अलावा 1 करोड़ 90 लख यानी अटकल 2 करोड़ रुपया जेके आहिनि उहे पेंशन में वञनि था। 5 करोड़ रुपया जेके आहिनि हिननि खे पघारनि ऐं पेंशन जी मद में HDA खे घुर्बल आहिनि। अक्टूबर खां वठी जेको अक्टूबर 2023 खां वठी पेंशन ई न मिली आहे रिटायर्ड मुलाज़िमनि खे ऐं जनवरी खां वठी हिन वक़्तु ताईं आख़िरी जेका मुलाज़िमनि खे पघार मिली आहे HDA जेके उहा डिसंबर जी मिली आहे। त जनवरी खां हिन वक़्तु ताईं यानी 4 महीननि खां हिन HDA जे मुलाज़िमनि खे पघारूं ई न पियूं मिलनि। त ही इदारो जेको आहे डेवलपमेंट त ठहियो हैदराबाद में पर पंहिंजे मुलाज़िमनि खे पघारूं ई कोन पियो ॾेई सघे। उहो इन करे जो उते करप्शन, बद इंतिज़ामी, लापरवाही, अदम दिलचस्पी जे करे ही इदारा जेके आहिनि हाणे तबाही जे तरफ़ वञनि पिया ऐं ही इदारो बि उन ई आख़िरी स्टेज ते जेको आहे उहो मौजूदु आहे। जीअं लाड़काना डेवलपमेंट अथॉरिटी जो जेको हाल थियो आख़िरकार जेको आहे लाड़काना डेवलपमेंट अथॉरिटी सिंध हुकूमत खे बंदि करणी पइजी वई ऐं उन जा जेके मुलाज़िम आहिनि उहे सरप्लस पोल में रखी छॾिया आहिनि। त हिननि जो बि इहो ई पासो जेको आहे उहो साम्हूं अचे पियो त हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी जेका ठही उहा बि हिन वक़्तु वेंटिलेटर ते आहे ऐं पंहिंजे मुलाज़िमनि खे पघारूं बि कोन पई ॾेई सघे ऐं जेके डेवलपमेंट जेके हाउसिंग स्कीमूं जेके हुन आंदियूं उते बि मसइला मौजूदु आहिनि। ख़ाली पयल प्लाट्स जेके आहिनि उते बि मुख़्तलिफ़ माण्हुनि जा कब्ज़ा जेके आहिनि थी विया आहिनि। जी सगीर नाज़रीन खे आगाह कजो त हिन अथॉरिटी में केतिरा मुलाज़िम भर्ती थियल आहिनि ऐं हिन अथॉरिटी में मजमूई तौर केतिरनि मुलाज़िमनि जूं आसामियूं रखियूं वयूं आहिनि। असल में मजमूई तौर ते जेके आहिनि मंज़ूर थियल हिन जूं पोस्टूं आहिनि हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटीज़ में उहे 900 जे लॻभॻि जेके आहिनि उहे पोस्टूं हिन जूं मंज़ूर थियल आहिनि
हाणे जेको आहे हिन वक़्तु हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी में 351 जेके आहिनि उहे मुलाज़िम कमु कनि पिया। बाक़ी जेके पोस्टूं आहिनि उहे ख़ाली पियल आहिनि, उते अञा कंहिं बि क़िस्म जूं के भर्तियूं न थियल आहिनि। त मूं जीअं तव्हांखे ॿुधायो त जीअं 351 मुलाज़िमनि जो जेको अंग अचे पियो, उन्हनि जी पघारनि जे लाइ 3 करोड़ जेके आहिनि उन्हनि खे घुर्बल आहिनि। ईअं ई हाणे उन्हनि खे मुलाज़िमनि खे ही पघारूं बि जेके आहिनि उहे कोन पिया ॾेई सघनि। त इज़ाफ़ी जेके आहिनि उहे अहम जेके ग्रेड्स जीअं 18, 19 ऐं 20 ग्रेड जूं इज़ाफ़ी उन्हनि जूं पोस्टूं मौजूदु आहिनि, उते कामरा उते वेठल आहिनि। इन करे उन्हनि जूं पघारूं, पेंशन ऐं जेको ॿियूं मराहतूं आहिनि उहे बि इज़ाफ़ी आहिनि। त इन्हनि जो जेके आहिनि उहे शाहकारियूं जेके आहिनि उहे वधीक आहिनि। त इन करे ई माली बहिरान जो शिकार थियो आहे ऐं उते करप्शन बि हिकिड़ो वॾो अंसर मौजूदु आहे। त उते उन्हनि फंड्स मां करप्शन थिए थी। त हीअ हाणे इदारो जेको आहे सिंध हुकूमत खे गिरान ते हलाइणो पइजी रहियो आहे। त हीअ जंहिं मक़सद लाइ ठाहियो वियो हो इदारो, त हीअ हैदराबाद में जेका हीअ तरक़ी थींदी ऐं शहरी इलाइक़नि जी तरक़ी जे लाइ ऐं उनखे वधीक शहर खे ख़ूबसूरत करण जे लाइ हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी ठाही वई। पर बदकिस्मती सां हीअ अथॉरिटी बि उहा नाकाम थी वई, न पंहिंजा कब्ज़ा ख़तमु कराया, न ई कंहिं क़िस्म जी का हिन पंहिंजी सुठी कारकर्दगी ॾेखारी ऐं ईअं ई डेवलपमेंट अथॉरिटी खे हथ वठी जेको आहे उहो तबाह कयो वियो आहे। सियासी मदाख़लत बि जेको आहे इन इदारे में मौजूदु आहे। इन करे ही डेवलपमेंट अथॉरिटी सख़्तु माली बहिरान जो शिकार थी वई आहे। जी अच्छा सखीर, इहो ॿुधाइजो त हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी हिन वक़्त ताईं केतिरियूं हाउसिंग स्कीमूं आंदियूं आहिनि ऐं उन्हनि हाउसिंग स्कीमुनि मां केतिरियूं स्कीमूं मुकमल थियूं आहिनि ऐं केतिरियूं रोलड़ जो शिकार आहिनि? असल में मजमूई तौर ते हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी जेके आहिनि उहे टोटल 12 जेके आहिनि हाउसिंग जेके आहिनि उहे स्कीमूं आंदियूं आहिनि। 1976 में ही जेका डेवलपमेंट अथॉरिटी ठही, हिन पहिरीं जेका हाउसिंग स्कीम आंदी कासमाबाद फेज़ 1 अक्टूबर 1979 में ही पहिरीं स्कीम आंदी। 80 एकड़नि ते इहा मुश्तमिल हुई ऐं 1016 जेके आहिनि उहे प्लाट्स मुख़्तलिफ़ माण्हुनि में विराया विया या अलाट कया विया। वरी 1980 में जेको आहे उहा ॿी जेका डेवलपमेंट अथॉरिटी हाउसिंग स्कीम जेका आहे उहा आंदी वई। उन में कासमाबाद फेज़ 2 जे नाले सां आई, 70 एकड़नि ते हुई। उहा 940 जेके आहिनि उहे प्लाट अलाट कया विया। उनखां अलावा 1985 में साइट पॉकेट जे नाले सां हिकिड़ी ॿी जेका आहे उहा हाउसिंग स्कीम आंदी वई। उहा 20 एकड़नि ते हुई। उन जा 275 जेके आहिनि प्लाट अलाट कया विया। ईअं ई 1986 में कोहिसार जेको आहे 1986 में इहा 50 एकड़नि ते हुई। मजमूई तौर ते 12 जेके आहिनि उहे हाउसिंग स्कीम आंदी वयूं। उनमें गुलिस्तान क़ाइद आहे, ईस्ट कासमाबाद आहे, नॉर्थ कासमाबाद आहे, होश नगर आहे, कमर्शियल आहे, सिविलियन आहे, कोहिसार एक्सटेंशन आहे, आख़िर जेका आहे गुलिस्तान सरमस्त 2009 में जेका आहे आख़िरी हिननि स्कीम आंदी। मजमूई तौर ते 2564 एकड़नि ते यानी 2564 एकड़ सरकारी ज़मीन हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी खे ॾिनी वई त तव्हां ग़रीब माण्हुनि खे सस्ते अघ ते प्लाट ॾियो त जीअं जेके ग़रीब या बेघर माण्हू आहिनि उते सस्ता प्लाट वठी सघनि ऐं पंहिंजा कुशादा जेके आहिनि उहे घर ठाहे सघनि। त उन्हनि जे उन मक़सद लाइ 2564 एकड़ ज़मीन हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी खे सिंध हुकूमत ॾिनी ऐं हिन डेवलपमेंट अथॉरिटी जेके आहिनि जेका उनजी रिपोर्ट चवे थी त 43,788 जेके आहिनि उहे प्लाटनि जी अलाटमेंट कई वई आहे। पर इन्हनि हाउसिंग स्कीम में जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मसइला मौजूदु आहिनि। इंफ्रास्ट्रक्चर बहितर न हुजण जे करे उते रोड, रस्ता, पाणी, गैस, बिजली जी सहूलियत न हुजण जे करे ख़ासि तौर ते जीअं गुलिस्तान सरमस्त आहे उते जेके बुनियादी सहूलियतूं न हुजण जे करे उते डेवलपमेंट जेका आहे न थी सघी आहे। जन माण्हुनि उते प्लाट वरिता हुया, उहे प्लाट बि जेके आहिनि हाणे माण्हू विकिरो कनि पिया, छाकाणि जो उते का सहूलियत ई मौजूदु न आहे त माण्हू घर ई कोन पिया ठाहिनि। त हिननि HDA जे ऑफिसरनि जी बदइंतज़ामी, ख़ासि तौर ते लोकल गवर्नमेंट या सिंध हुकूमत जे अख़्तियारनि जी लापरवाही ऐं अदम दिलचस्पी जे करे ही इदारो तबाह थी वियो। ऐं उनखां अलावा जेका इनखे सरकारी ज़मीन ॾिनी वई
उन्हनि ज़मीननि या प्लाटनि ते हाणे मुख़्तलिफ़ माफ़ियाऊं जेके आहिनि लैंड माफ़िया उहे कब्ज़ो करे वेही रहिया आहिनि त उहे कब्ज़ा बि जेके आहिनि उन्हनि हाउसिंग स्कीमनि मां ख़तमु कराइण में ही हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी जा कामोरा जेके आहिनि उहे नाकाम विया आहिनि। जी सही। अच्छा सगीर, अवां ॿुधायो त अक्सर हाउसिंग स्कीमनि जे प्लॉट्स ते कब्ज़ा थियल आहिनि ऐं अथॉरिटीज़ इहे कब्ज़ा ख़तमु कराइण में बि नाकाम थी वई आहे। जेकॾहिं अथॉरिटी एतिरी बेवस आहे त पोइ हिन अथॉरिटी जे हुजण जो कहिड़ो जवाबु बचे थो? असल में हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी जा जेके कामोरा आहिनि उहे उन्हनि कब्ज़े खोरनि सां मिलियल आहिनि। इन करे जेके आहिनि उहे कब्ज़े खोर जेके आहिनि उहे उतां कब्ज़ो ख़तमु कोन पिया कनि ऐं उनखां अलावा HDA में जेके आहिनि उहे सियासी मदाख़लत जेका आहे उते मौजूदु आहे ऐं जेका असांखे ॼाण मिली आहे त किथे जेके आहिनि उन्हनि मुलाज़िमनि जा बि जेके आहिनि उहे प्लाट्स मौजूदु आहिनि ऐं उन्हनि पंहिंजा मुख़्तलिफ़ माण्हू जेके आहिनि उते विहारे छॾिया आहिनि। उनखां अलावा जेका हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी जो जेको डायरेक्टर जनरल आहे उन जी बि मुस्तक़िल बुनियादनि ते पोस्टिंग जेका उते कान पई थिए ऐं उते सियासी मदाख़लत हुजण जे करे उहे हर ॿिए टे चौथे महीने जेके आहिनि उन जा डायरेक्टर जनरल बि जेके आहिनि उहे तब्दील थींदा रहनि था। त इन करे जेके आहिनि सरकारी प्लाट्स जेके आहिनि उहे ईअं ई वालार थींदी पई वञे मुख़्तलिफ़ बाअसर माण्हुनि जी। त उन करे ई जेके आहिनि ही ख़ाली पयल प्लाटनि ते जेके आहिनि उहे कब्ज़ा थियनि पिया ऐं उन्हनि लैंड माफ़िया वारनि सां जेके आहिनि इहे मुलाज़िम मिलियल आहिनि ऐं उन्हनि मुलाज़िम जी मिली भगत सां ई जेके आहिनि इहे कब्ज़ा थियनि पिया। इन करे जेके ही 12 स्कीमूं आहिनि हाउसिंग स्कीमूं उन्हनि जे ख़ाली पयल प्लाटनि या जेके अबोज या वीचारा ग़रीब माण्हू आहिनि जिन तमामु घटि रेट ते जेके आहिनि प्लाट वरिता उन्हनि जे प्लाटनि ते बि जेके आहिनि बाअसर ऐं लैंड माफ़िया जेको आहे कब्ज़ो करे वेही रहिया आहिनि। जी सगीर, इहो ॿुधायो त हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी जे गवर्निंग बॉडी जी नए सिर जोड़जक न थियण जा कहिड़ा सबब आहिनि ऐं हेल ताईं कहिड़नि प्राइवेट मेंबर्स जो मुदो पूरो थी चुको आहे? असल में जेका हर डेवलपमेंट अथॉरिटी जी जेका उहा गवर्निंग बॉडी मौजूदु हूंदी आहे त उन जेका गवर्निंग बॉडी जो जेको चेयरमैन हूंदो आहे उहो लोकल गवर्नमेंट जो डिपार्टमेंट जो जेको मिनिस्टर हूंदो आहे यानी हिन वक़्तु जेको लोकल गवर्नमेंट जो मिनिस्टर आहे उहो हिन गवर्निंग बॉडी जो मेंबर आहे। त उनखां अलावा सेक्रेटरी जेको आहे लोकल गवर्नमेंट उहो इन जो मेंबर हूंदो आहे। कमिश्नर हैदराबाद बि हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी जो जेको गवर्निंग बॉडी आहे उन जो मेंबर हूंदो आहे ऐं डायरेक्टर जनरल HDA उहो उन जो सेक्रेटरी बि हूंदो आहे ऐं उन जो मेंबर बि हूंदो आहे। चीफ इंजीनियर पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग उहो बि गवर्निंग बॉडी जो मेंबर हूंदो आहे ऐं ॿिया जेके प्राइवेट मेंबर आहिनि जिन में हाणे ज़ाहिद हुसैन लाशारी हुयो या सगीर कुरैशी हुयो असल में उन्हनि जेके प्राइवेट मेंबर आहिनि उन्हनि जो मुद्दो जेको आहे उहो पूरो थी वियो आहे। गवर्निंग बॉडी में जेके आहिनि अहम फ़ैसिला जेके आहिनि थींदा आहिनि त ख़ासि तौर ते जीअं हाणे हिननि जी क़ुरानदाज़ी थी या ख़ाली पयल प्लाटनि ते कंहिंजा कब्ज़ा आहिनि कीअं कार्रवाई कजे या समूरा जेके अख़्तियार हूंदा आहिनि उहो गवर्निंग बॉडी जा ई हूंदा आहिनि। त गवर्निंग बॉडी जी जेके मूंखे जेके ॼाण मिली आहे त 2021 खां वठी हिन जी नई मीटिंग ई न आहे थी ऐं उन्हनि जा जेके मेंबर आहिनि प्राइवेट उन्हनि जो मुद्दो बि जेको आहे उहो ख़तमु थी वियो आहे। त नए सिर हिननि जी जोड़जक थींदी। ॿीहर जेका आहे उहा समरी लोकल गवर्नमेंट बोर्ड या लकोर गवर्नमेंट अख़्तियारनि ॾे जेका उहा मोकिली वेंदी। पोइ जेका आला अख़्तियारियूं सिंध हुकूमत जूं नए प्राइवेट मेंबरनि जी मुक़ररी जे लाइ उहा मंज़ूरी ॾींदो। उनखां पोइ मंज़ूरी खां पोइ जेका उहा गवर्निंग बॉडी जी मीटिंग थींदी ऐं उन अहम मीटिंग में जेके आहिनि फ़ैसिला थींदा। उन फ़ैसिले खां पोइ ई जेका ही हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी में सही नमूने सां कमु थी सघंदो। जी सही। अच्छा सगीर, आख़िर में इहो ॿुधाइजो त हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी जी तबाहीअ वारे मामले ते अव्हां जी कंहिं ज़िम्मेवार अख़्तियारनि सां का ॻाल्हि ॿोल थी सघी आहे? उन्हनि जो इन समूरी सूरत हाल ते छा चवणु आहे? मुंहिंजी हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी जे अख़्तियारनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं उन्हनि ॿुधायो आहे त ही जेका असीं 2009 में जेका हू गुलिस्तान सरमस हाउसिंग स्कीम ॿुधाइनि पिया त उहा चवनि पिया त असीं तमामु जल्द जेका हू नया जेके 2800 प्लाट आहिनि जेके ख़ाली पियल आहिनि उन्हनि ते क़ुरानदाज़ी कंदासीं, शफ़ाफ़ नमूने सां थींदी ऐं तमामु जल्द जेको उहो अख़बारनि में इश्तिहार ॾिना वेंदा। उनखां अलावा उन्हनि जो चवणो हो त असां पंहिंजे मुलाज़िमनि खे पघारूं उन्हनि जूं जेके आहिनि उहे रुकियल आहिनि ऐं ग्रांट जे लाइ असीं सिंध हुकूमत खे हाणे ॿीहर लिखंदासीं। त
त निगरान हुकूमत 50 करोड़ रुपयनि जी हिननि जी ग्रांट मंज़ूर कई हुई ऐं उहा वरी जीअं ई हाणे नई हुकूमत आई आहे चूंडियल हुकूमत उन्हनि रोके छॾी आहे ग्रांट सही नाणे खाते ऑब्जेक्शन आयो आहे त तव्हां ॿीहर समरी मूव कयो छाकाणि उहो निगरान हुकूमत जो फ़ैसिलो हुयो त हाणे ही नए सिर समरी मोकिलींदा 50 करोड़ रुपयनि जी हाणे ही ग्रांट सिंध हुकूमत खां घुरनि था ऐं उन्हनि में जेके 5-5 करोड़ रुपया त रुगो हिननि जो पघारनि ऐं पेंशन में वञनि था त अप्रैल खां 20 करोड़ रुपया त रुगो इन में वञनि था पघारनि ऐं पेंशन में ॿियूं जेके हिननि जूं रहतूं आहिनि 9 करोड़ रुपया तक़रीबन त 3 करोड़ रुपया रुगो हिननि जूं रहतूं आहिनि पघारनि पेंशन जी मद में त ही इदारो जेको आहे माली बहरान जो जेको उहो शिकार थी वियो आहे ऐं ग्रांट जीअं ई मिलंदी त उहो मुलाज़िमनि खे रहतूं बि अदा थींदियूं पघारूं बि थींदियूं पर ॻाल्हि सिर्फ़ु पंहिंजे नाज़रीन खे ॿुधायूं त रुगो ग्रांट जी न आहे असल में ही इदारो जे मक़सद लाइ ठाहियो वियो आहे उन खे बहितर करण जी ज़रूरत आहे उन मक़सद उहे हासिल करण जी ज़रूरत आहे जेका ज़मीन हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी वटि आहे उन जेके उन जा प्लाट्स आहिनि उन तां कब्ज़ा ख़तमु कराइण जी ज़रूरत आहे बजाए जे जेका उहा हुकूमत खां ख़ैरात घुरण जे बजाए तव्हां पंहिंजे जेकी तव्हांजूं जेके ज़मीनूं आहिनि उन जो सही नमूने सां इस्तेमालु कयो ऐं 2015 खां वठी हिननि का बि हाउसिंग स्कीम जेका उहा नाहे आंदी इन्हनि जी इहा वॾी नाहेली मौजूदु आहे हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी जी त इन ज़रूरत जेका उहा इन ॻाल्हि जी आहे त हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी खे पंहिंजी कारकर्दगी सुधारणी पवंदी करप्शन जो ख़ात्मो आणणो पवंदो सियासी बुनियादनि ते जेके भर्ती थियल माण्हू आहिनि उन्हनि खे नेकाली ॾियणी पवंदी जेकी गैर क़ानूनी तौर ते जिन जा प्रमोशन कया विया आहिनि उन्हनि खे वापसि पंहिंजे उहिदनि ते मुक़ररु कयो वञे इन करे ही इदारो माली बहरान मां निकिरी सघे थो न ॿी सूरत में ही इदारो बि लाड़काना डेवलपमेंट अथॉरिटी में जेको आहे उहो बंदि थियण जी ज़रूरत आहे जी नाज़रीन अॼोके प्रोग्राम में फ़िलहाल एतिरो ई ॿीहर कंहिं नए मौज़ू सां गॾु हाज़िर थींदासीं तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी मेमन खे ॾींदा इजाज़त अल्लाह वाही।